अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजावेरी ड्रामे में जाकिर खान आखिरकार पंहिंजी मां जे चवण ते सावल खान के सज़ा ॾींदो। जाबिर खान आखिरकार रोंडे के आज़ाद करे छॾींदो। रोंडो आखिरकार जाबिर जे खिलाफ जाकिर खान के हकीकत ॿुधाईंदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहानी अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो। दोस्तों वीडियो के आखिर ताईं ॾिसंदा थी सके तो मुझे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली के लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को आवाज़ जो बेल न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी। तव्हांखे भी वधीक वीडियो ॾिसण वटा मिलंदा। दोस्तों आवाज़ टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलो था पंहिंजी कहानी अपडेट जी तरफ। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदा हसीना बेगम जेको आहे चाकर खान के ईअं त सम्झाईंदो ऐं ईअं त ॿुधाईंदो जो चाकर उन्हनि जे ॻाल्हि मथां घणो गौर कंदो ऐं उन जी ॻाल्हि मथां अमल कंदो। चाकर खान उनखे चवंदो त अमां बस तूं परेशान न थी, इन सावल खान के अहिड़ी त सज़ा ॾींदुसि जो आईंदा यादि रखंदो, हू कॾहिं बि असां ना हथ न खणंदो। हसीना बेगम चवंदो त चाकर पुट तूं उनखे अहिड़ी सज़ा ॾे जीअं हू रावल खे सज़ा ॾिनी, रावल खे हॉस्पिटल मोकिलियो, तूं बि उनखे हाणे हॉस्पिटल मोकिल। ऐं बेपारे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो जाबिर खान जेको आहे रुंड खे आज़ाद करे छॾींदो ऐं बहरहाल रुंड खे जेको आहे बार बार सम्झाईंदो त तूं जेको आहे मूंसां गॾु थी ऐं मुंहिंजो साथ ॾे त इन चाकर खान खे असां घुमायूं ऐं उनजो भरोसो हासिल करे वठूं। अगरि जेकॾहिं असां उनजो भरोसो हासिल करे वरितो त पोइ इन सावल खान खे ईअं त घुमाईंदासीं जो चाकर खान ऐं पाण में सावल खान दुश्मन हूंदा ऐं पोइ उन्हनि जूं जेको आहे हथियार हिक ॿिए जे सिधा हूंदा। रुंडो चवंदो त हा जाबिर खान मूंखे 2 ॾींहं सोचणु खपे, अगरि जेकॾहिं मूं सोचे सम्झी पोइ तोसां ठाह कंदुसि, अगरि जेकॾहिं मूं ईअं तोसां ठाह कयो त पोइ मुंहिंजी बि हयाती खतरे में हूंदी। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो सावल खान जेको आहे चाकर खान जे खिलाफ हर ॻाल्हि सोचींदो ऐं हर सबूत हासिल कंदो। बहरहाल उनखे जेको आहे हिकु सबूत बि न मिलंदो ऐं हू चाकर खान खे को बि जवाब न ॾेई सघंदो। अहिड़े हिसाब सां चाकर खान जेको आहे उनखे अॻिते हली दुश्मन सम्झंदो। पोइ चाकर खान जेको आहे उनखे सज़ा ॾियण जी कोशिशि कंदो ऐं उनखे अगवा करे खणी वेंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो हसीना बेगम जेको आहे रुंडे जे मथां ज़ोर रखंदो, रुंडे खे चवंदो त तोखे हर हाल जाबिर खान सां हथ मिलाइणो पवंदो। दोस्तों उम्मीद है कहानी आई हूंदी, तव्हांखे पसंदि असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।